कुर्बो वो कमदार कुर्बो काडे मरी हुए आयो बाबल आयो अचा पियो हुक्म करे बाबल साईं। कमदार दे खबर अज गोठाणा नजर नथा अचन। साईं हाणे हाणे तव्हां आया आहियो ॼाण चिकड़ क्या ॻोठ वारा। कमदार भला दे खबर ॻोठ जी माण्हुनि जो रायो छा आहे। बाबल साईं तव्हां त अणपढ़ियल आहियो, ॻोठ जे मसइलनि खे कीअं हल कजे तव्हांखे त ख़बर ई नथी पवे। कमदार तू मूंखे नायल थो चईं, अणपढ़ियल थो चईं, अरे तू मुंहिंजी बेइज़ती थो करीं। कमदार छो ईअं चवंदा ॻोठ वारा मूंखे, ॾुखे वक़्त में उन्हनि खे कमु न आयो आहियां। हाणे वञ ऐं ॻोठ वारनि जो जाइज़ो वठी आ, ॾिसी अच त मुंहिंजे ख़िलाफ़ु कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि। हज़रत बाबल साईं ऐं हींअर ई थो वञा। अरे या सुसमुस जगह भी करियो पिया न, या सॼी ख़बर आहे मूंखे। मथे में जेका इहा तिॾ अथव न सा कढी छॾियो, मता सम्झो त हुकूमत ख़तम थी ऐं वॾेरो वॾेरो नाहे रहियो। न सही तव्हां सही था चओ। हूअं बि वरी इलेक्शन मथां आहे ईअं न। बाबा न साईं तव्हां सही था चओ। चङो मुंहिंजी ॻाल्हि सम्झी विया अथव, हाणे आउं हलां थो। हाँ साईं, वॾेरे वॾा कोट किराया आहिनि, वॾा माण्हुनि जा कम कया अथसि जो अची ख़ल्क़ छिती थी अथसि। अदा डुबकी वॼंदी त बोलड़ो त नचंदो न। यार मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, माण्हू आख़िर अखि छो नथा खोलीनि। बिशारत भाउ, माण्हुनि जी अखियुनि ते पटियूं ॿधियल आहिनि ऐं इहे असां सभिनी खे खोलणियूं पवंदियूं। ख़ुदा जो कसम इन धरतीअ जे ख़ुदानि खे झुकाइण को वॾो मसइलो कोन्हे। इहे न आहे बिशारत मिठा, वक़्तु लॻंदो। जानी ही दौर उहो न आहे जो माण्हू हक़ीक़त खां वाक़िफ़ न हुजे। हर माण्हू खे ख़बर आहे त हिन हुकूमत कहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि। अदा साईं माण्हुनि खे पेट मुंझायो आहे, न त छा ॿिली ऐं छा जुलाब। सही था चओ, कुए जी महिमानी ॿ ॿेर। जेकॾहिं माण्हू वॾेरे वटि न वञनि त इहे चङ मुड़सी बि ॻिचीअ में हुजेसि। बस रुगो पाण मुड़स माण्हू थियो ऐं वॾेरे जी औताक जो रस्तो ई न वठो त पोइ ॾिसो कीअं तो वॾेरो कांग उॾाए। मिठा पाण त मुड़ी वेंदासीं, पर पाण वारे वॾड़नि खे केरु सम्झाए। इन ई करे त चवां थो त पाण खे मुड़सी करणी पवंदी। मूं त पाण वारे पोड़े खे मना करे छॾियो आहे त वॾेरे जी औताक ते वञणो ई न आहे। अदा इहा तुंहिंजी सोच आहे, हींअर बि चाचो बीठो हूंदई वॾेरे जी औताक ते हार खणियो। अॼु मुंहिंजो बि तव्हां सां इहो वाइदो आहे, जेकॾहिं बाबो वॾेरे जी औताक ते वियो हूंदो त पोइ बाबे खां बि लीको कढंदासीं। यार सभु माण्हू ईअं चवंदई त पंहिंजी क़यामत पियो कारी करी। अदा जंहिं बि चयो उनखे जवाब मां पाण ॾींदुसि। बिशारत भाउ, असीं सभु तोसां गॾु आहियूं। जेकॾहिं तव्हां जहिड़ा चंद दोस्त मूं सां गॾु हूंदा त पोइ इन वॾेरे खे आउं ज़रूरु शिकस्त ॾेई कामयाबु थींदुसि। इंशाअल्लाह। हो तार तव्हां सभिनी लाइ वाह जो ॻाल्हायो आहे, वॾी गणती अथसि बाबा। बाबा हिक हिक जो नालो खणी पे पुछो। कमदार होतार ईंदो न। वीचारा होतार वीचारो वॾो थकल हो, पर तो लाइ हिकिड़ो न्यापो छॾे वियो आहे। कमदार साईं असां लाइ छा हुकुम आहे भोतार जो? बाबा भोतार चयो त सुभाणे ॻोठ वारनि सां ज़रूरु मिलंदुसि। तव्हां हाणे हलो, शाबाश। बाबा फ़कीरो न। अस्सलाम वालेकुम चाचा साईं। वालेकुम अस्सलाम। पुट किथे में सॼो ॾींहुं मानी बि कोन खाधई? बस चाचा
संगत वटि वियो हुयसि, पर बाबो किथे आहे? पुट जीअं ई मंझंदि जी मानी खाई निकितो आहे अञा ताईं कोन आयो आहे। ॿुधाए न वियो त काॾे थो वञा? न पुट कुझु न चई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किथां पिया अचो बाबा साईं? अबा हिते ई हुयसि। वरी बि ॿुधायो त। काॾे वियो हूंदुसि? मूंखे लॻे थो बाबा न मुड़े, वियो हूंदे वॾेरे जी ज़ियारत करण। हाणे ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं वयमि बि सही त का क़यामत त कोन अची वई। हा अची वई क़यामत। आऊं सॼो ॾींहुं इन ई कम में आहियां त इन्हनि जाहिलनि मां जान कीअं छॾायूं। आऊं दुनिया खे पियो दर्स ॾियां, पर पंहिंजे पीउ खे नथो रोके सघां त दुनिया खे कीअं झलींदुसि। पुट ईअं न ॻाल्हाइबो आहे। चाचा कहिड़ो वॾेरो वरी भले पार खां आयो आहे जो गुनाहनि खां तौबा ताइब कई अथसि। अरे बाबा, वॾेरे खे मुंहिंजी घटि ऐं तुंहिंजी वधीक चिंता हूंदी आहे। हूंदसि मथे में जूअं सुरी। चिमचन ॿुधायो हूंदसि न त फ़क़ीरे जो पुटु ॾींहुं राति लॻो पियो आहे तुंहिंजा पेर कढण में। अबा हाणे झिरकी छा कंदी वण खे धमकी ॾेई? तो होशियारी वटि मां वियां थी। मंगलार फ़कीर त सॼी राति दुहिल वॼाए 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 ऐं असांजो निंटू हराम करे छॾियो अथनि न। मथां इहे वरी असांजो वॾेरो ॿाहिरि मुल्क मां आयो आहे। का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, छा कजे? तोबा तोबा। वाह कमदार जो ख़ैर, वाह वाला साईं। फ़कीर कर ख़बर कीअं अचण थियो? हा बाबल साईं वंडड़ो वठण आया आहियूं। हा हा फ़कीर, वंटड़ो तोखे बिल्कुलु कराइबो, पर असल में बोतार वरी थोरो थकल आहे। अवल रब ॾींहं ॾींदुसि, असां फ़क़ीरनि जो ख़्यालु कंदो मालिक अर्शूं वॾींदुसि। फ़कीर ॻाल्हि कयमि तुंहिंजी बोतार सां, बोतार ॾाढो ख़ुशि हो न। बाक़ी बोतार चयो त मंगलारनि वाजो वाजो कयो आहे, उन्हनि खे ख़ुशि कबो। बसि पोइ वंडड़ो करायो त पोइ फ़क़ीर वठे इजाज़त। फ़कीर वॾा, मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे जो आउं तोखे वंडड़ो कराए सघां? बोतार तव्हांखे फरमाइश ते घुरायो हो, बसि हाणे बोतार ॼाणे ऐं फ़कीर ॼाणनि। पोइ साईं वॾे खे भला न्यापो त करेसि। अड़े चिड़ी वेंदो निभागा, चिड़ी वेंदो, पोइ चाराना बि नसीब कोन थींदई। अड़े सब्र करे, सुभाणे अचिजांइ, वॾेरो इलेक्शन ताईं हिते आहे। भला तव्हां छा था सम्झो इलेक्शन थींदी? 50-50 आहे। मूंखे नथो लॻे। तुंहिंजो मौक़िफ़ छा आहे? मुश्किल आहे, पर तोखे छा थो लॻे? थी सघे थो त मथां बुरी हुकूमत जुड़े। संगत खे सलाम। वालेकुम अस्सलाम। वे बशरत। ख़ैर खैर बिल्कुलु। तूं ख़ुशि आहीं? ठीकु ठाक? किथे आई भला? छा थियो आहे? अॼु त ईद जे चंड जियां एॾो इंतज़ारु करायो अथई। अदा बिशारत ख़ैर त आहे? ख़ैर नथो लॻे, मूं ते 12 वॻल आहिनि। नेठ त सुबुह बि थींदो, उमेद न लाइ। सुणा उमेद न आहे लाथी। पर ॿुधाए त सही, निठ थियो छा आहे? यारी जेके रिश्तनि जा ज़ंजीर आहिनि न, इहे विख विचोरण नथा ॾियनि। यार छा चवां? तूं चओ त लुछां, तूं चओ त कुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां। प्यारा पुछजांसि हिकिड़ी ॻाल्हि। वधीक न। यार छॾियो सभु ॻाल्हियूं, ॿुधायो त ॻोठ में छा पियो हले? इलेक्शन, वॾेरो, अवाम ऐं बिशारत कंपनी, बसि इहे ई ॻाल्हियूं थियूं हलनि। सफ़ा मुंझियल मुंझियल थो लॻे। यार चवंदा आहिनि न, ॾीओ जहान खे रोशन करण लाइ पंहिंजे पाण खे साड़े छॾींदो आहे, ऐं संदसि हेठि ऊंदाहि हूंदी आहे। वॾी गुजारत आहे। सिधी कर। यार छा सिधी कयां? अबो बुकाल वॾेरे खे हार विझी आयो आहे। ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, तोहारो पोड़ो त झूमर बणी आयो हूंदो। मरी वियासीं। बाक़ी साईं, हिनारे पोड़े कमदार खे एड़ियूं मुंहं वारियूं आहियूं जो कन ई ॻाढ़ा करे छॾीसि। कामयाबी आहे प्यारा। वाक़ई में जसू जे चाचे खे इहे वॾेरे जा सभु हार चाचे खे पाराइण घुर्जनि। प्यारा शुरूआत अबे कई आहे। इंशाअल्लाह हिकु न हिकु ॾींहुं सभु माण्हू उन जे साम्हूं थींदा। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे कोन्हे। कमदार ॾे ख़बर। बाबल साईं,
तव्हां फ़िक्र ई न करियो बल्कि इन ॻाल्हि जो ज़िक्र ई न करियो न बाबल साईं। तव्हांजी ॻाल्हि मूंखे दिमाग़ में फिट थी पई आहे। मूं ॻोठ वारनि खे अहिड़ी त पटी पढ़ाई, अहिड़ी त पटी पढ़ाई, अहिड़ी त पटी पढ़ाई जो हर जॻह तव्हांजी जय जयकार लॻी पई न बाबल साईं। कमदार आई वॾो हाणी काप। बाबल साईं आख़िर तव्हांजा हथड़ा धोता न। कमदार बिस्मिल्लाह कयां साईं। मूं हिकु फ़ैसिलो कयो आहे। चवां थो त हिन इलेक्शन में आदम ख़ान खे मैदान में लाहियां। सदको भलो साईं, भलो फ़ैसिलो कयो अथव बाबल साईं। ही वॾनि जो फ़ैसिलो आहे। आदम ख़ान इनकार थोड़ी कंदो, आख़िरकार नस्ली बच्चो आहे। कीअं सही आहे न आदम ख़ान? बाबा साईं जेका अवां जी मर्ज़ी। पुट पंहिंजे साम्हूं उथण जी कंहिंजी ताक़त ई नाहे। सोराना सच थई नंढा रहीस। हा साईं, जेकॾहिं न को साम्हूं आयो त उन लाइ धरती टामू थी वेंदी। अलाह ख़ैर कंदो। कमदार दे ख़बर असांजे वञण खां पोइ हिते छा वियो छा वापरियो, कंहिंजी का मयार त न रहिजी वई आहे? फोतार वॾा इहे सभु सन्ना थुल्हा सुका इहे सभई कम मूं करे छॾिया आहिनि न बाबा साईं। इहे ॿ टे फोतगियूं थियल आहिनि। जेकॾहिं तव्हां बि उते हली ॿ टे कुल पढ़ंदा न त कमु भलो थी वेंदो। पहिरीं फुर्सत में बाबा साईं इहो कमु कजे। अॼो को ॾींहुं तरसो, सुभाणे आराम सां हलंदासीं। इहा बि सुहिणी सलाह आहे। ॿियो को हाल अहिवाल? बाबा साईं इहो फ़क़ीर जो जेको छोरो आहे न, इन खे मिड़ी थोरी मथे में हवा भरिजी वई आहे। छो? ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। इन फ़क़ीर जे मथे ते मिड़ी थोरो हथ घुमायो आहे न बाबल साईं। बाबल साईं तव्हांजा सलाम बि ॾिनामांसि ऐं पुटेस खे नौकरीअ जो आसरो बि ॾिनोमांसि। पोइ सुभाणे हलूं था न फोतगीअ ते। वापसीअ में 2 मिंट हुन ऐं मिड़ी हुन सां दुआ सलाम बि करे ईंदासीं न। इहे काॾे वेंदा पाण खां बाबल साईं? इहे पंहिंजा माण्हू अथव। न न इहो को मसलो ई कोन्हे। मां वॾेरो आहियां, मुंहिंजी बादशाही आहे, कंहिंजे पीउ जी बादशाही न आहे। मुंहिंजे पीउ जी बादशाही आहे। हा मां हाणे इलेक्शन में बीहां थो न भला वेहां थो। हा मां तव्हांखे नौकरी बि ॾींदुमि, तव्हांखे सभु सहूलियतूं बि ॾींदुसि। वेही रहो अरे वेही रहो। हा मां वॾेरो आहियां, मुंहिंजे पीउ जी बादशाही आहे। मां वॾेरो आहियां, इलेक्शन में बीहंदुमि। वोट मूंखे ॾिजो, मां हमेशह खटंदो आयो आहियां। हा अदा अंदर हली मानी खाओ। मां न खाईंदुसि मानी। अदा रिज़्क सां कावड़ चङी ॻाल्हि नाहे। तूं त पढ़ियो लिखियो आहीं। तुंहिंजे लाइ लख इज़तूं, इन ई रिस्क लाइ बि लख इज़तूं, पर बाबे जेका मुंहिंजी इज़त कराई आहे न, आऊं न खाईंदुसि इहो रिस्क। इहो रिस्क मुंहिंजे पेट में वञी मांडाण मचाईंदो। न खाईंदुसि मानी। अदा चवंदा आहिनि न, बाहि ऐं पेट में बल हुजे न त माण्हू वक़्त सां विड़ी सघे थो। अदा थोरो सम्झण जी कोशिश कर। अमजद पेट भरियल हूंदो त रुगो पंहिंजी सोच हूंदी, पर जेकॾहिं बुखियो हूंदसि त ॿियनि जो बि अहसासु थींदो। ऐं हक़ीक़ी वेड़ रुगो बुखियो माण्हू विड़ी सघे थो। अदा तुंहिंजी कावड़ बाबे सां ठहे ई कोन थी। हू वीचारो तुंहिंजे ख़ातिर सॼो ॾींहुं भॼा पियो करे। मुंहिंजे लाइ तो डोड़े टुके, उहो बि टके जी नौकरीअ लाइ। न खपे अहिड़ी नौकरी। अदा जग जहान खे ॾिस, जंहिंजी गुंदीअ में दाणा तंहिंजा चरिया बि सियाणा। इहो ई त फ़र्क़ु आहे दुनिया में ऐं मूं में। मां उन्हनि खे सियाणो न आहियां सम्झंदो, ऐं इहो ई तय कयो अथमि त चरे खे सियाणो चवण वारा पाण अयाणा हूंदा आहिनि। मां नथो खावां मानी। पेट में जेके 2 अन्न कणा आहिनि उन्हनि जे आसरे जहिड़ो रही वेंदुसि। बाबा कमदार गाड़ी तैयार कराए तो उज़ुर खाई थी हलूं। जी बाबा साईं अब हाणे वञा थो। हा 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 ठीकु आहे। मां उतां किथे आहियां, तव्हां अचो। जी 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 आदम ख़ान बाबा हलूं उज़ुर खाई थी। बाबा मुंहिंजा कुझु दोस्त पिया अचनि, तव्हां उज़र खाई करे अचो,
तव्हां फ़क़ीर वारे घर ईंदा न तव्हां हुते अचां थो। ठीकु आहे, जेका तुंहिंजी ठीकु आहे ठीकु आहे। बाबा तव्हां पंहिंजे सिर पाण मूंखे हुकुम कयो आहे, मां हलियो अचां हा उतां कते। ख़ैर आहे, तूं अची या मां अचां, कहिड़ो फ़र्क़ु। कमदार फ़क़ीर मोहम्मद ख़ान जी पारत थई, ही कुझु सवायो प्यारो थी मूंखे। हाज़िर साईं। वॾो वॾो बाबा साईं। मियां फ़क़ीर मोहम्मद ख़ान, ॿिया कहिड़ा हाल? करम रब पाक जा, अवां जूं दुआयूं। फ़क़ीर मोहम्मद ख़ान, रईस वाइदो कयो आहे त हिन इलेक्शन खां पोइ तुंहिंजे पुट जो ऑर्डर पको आहे ऐं हाणे बि भोतार वॾी कोशिश कई। हाओ कमदार हाओ, सम्झां थो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। फ़क़ीर मोहम्मद ख़ान, ही आदम ख़ान अखियुनि जो गवाह अथई। इहा त सभु नसीब जी ॻाल्हि आहे। जॾहिं मथां अमर थियो त ऑर्डर पाणे उॾाम थो अची मुंहिंजे घर में किरंदो। ईअं ई थींदो इंशाअल्लाह। बाक़ी हिन भेरे नौजवान अचो पियो मैदान में, अव्हांजे वोट जी त मूंखे फिकर ई कान्हे। हेठियां मथियां ॿई असांजा। बिल्कुलु बाबा साईं, बिल्कुलु। इहा भला अॼुकल्ह जी ॻाल्हि त न आहे। असां अबनि ॾाॾनि खां वठी अव्हां जा ई आहियूं बाबा साईं, अव्हां जा ई आहियूं। फ़क़ीर मोहम्मद ख़ान, तुंहिंजे सिर जे करे भोतार जो हाउ ठरियल अथई। तो वारो छोरो भोतार लाइ टांडा विछाइण जा वस थो करे। अरे कमदार, नओं रत आहे, इन रत खे जॾहिं सणबो गिरह पेट में पवंदो न, सभु सही थींदो। बाबा साईं, अगरि इजाज़त हुजे त मां अव्हां जे लाइ कुझु खाधे पीते जो बंदोबस्तु करे वठां। फ़क़ीर मोहम्मद ख़ान, ॾाढो खाई पी आया आहियूं। नंढा रहीस, बाबा असां सां हिजाब न कजो। तोसां कहिड़ो हिजाब? ईअं त ह्यार न ठरंदो। ख़ैर आहे फ़क़ीर मोहम्मद ख़ान, वरी ॿिए भेरे हाणे असांखे इजाज़त ॾे। बसि बाबा, मालिक आहियो। फ़क़ीर मोहम्मद ख़ान, पाण थो हुजे। साईं तव्हां फिकुर न कयो। हाँ, यहाँ दिया चाहिए माई इलेक्शन। दुपक 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 दुपक। हाँ, मां वडेरो आया। नोट बि मुंहिंजा, वोट बि मुंहिंजा, माण्हू बि मुंहिंजा, सभु मुंहिंजा। हाँ, इलेक्शन अचण वारी आहे। जॾहिं मां इलेक्शन खटी न, पोयो वॾी गाॾीअ में हीअं चढ़ी हलियो वेंदुसि। पोइ मूंखे तव्हां छा कंदव? हा, ईअं ई कंदुसि। हा, वोट बि मुंहिंजा, नोट बि मुंहिंजा, वोट बि मुंहिंजा, नोट बि मुंहिंजा। दुपक 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 दुपक। छो पुट, न सलाम न दुआ। बेली, मां तुंहिंजो पीउ आहियां। अस्सलाम वालेकुम। ख़ुशि हुजो। ईअं न आहे कबो पुट। चाचा, बसि मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾियो। अलाह जो कसम आहे पुट, मूंखे बि तोखां सवा निड़ीअ मां गिरह नाहे लहंदो। तूं चाचो आहे, तो मूंखे पालियो आहे, इन करे तुंहिंजी ॻाल्हि खे मान ॾियां थो। पर चाचा, तोखे ख़बर न आहे, ही रहियत ऐं अवाम हुक्मराननि लाइ औलाद वांगुरु हूंदी आहे। जेकॾहिं औलाद बुखायल आहे त माउ पीउ जे निड़ीअ मां गिरहु नथो लहे, पर जेकॾहिं अवाम बुखायल आहे त हुक्मराननि जी निड़ीअ मां शराब ऐं कबाब कीअं थो लहे? कॾहिं इन ते कंहिं सोचियो आहे? बसि पुट, पर रूह पंहिंजे वस न आहे त पोइ छा थो करे सघिजे? ही मां हथ थो ॿधी। ही छा थो करी चाचा? मूं हिकु गुनाह जे करे कावड़ छॾी, पर बाबा खे चई छॾ त हिन नस्ल खे तबाह कंदड़ सरमाएदारनि, भोतारनि, वॾेरनि सां हथ मिलाइण जी का ज़रूरत कोन्हे। अबा चवई थो, हली ॿ गिरह मानीअ जा खाई वञ। अबा अमजद, भाला पाणीअ जो वठो ऐं मानी खणी अच।
हुकुम धणी जो बाबा, जेका रब जी रज़ा। मरोम जा इहे ई ॾींहं हुआ हयाती जा, आहे राह रब्बानी। अॼु ही वियो, सुभाणे हू वेंदो। हिकु न हिकु ॾींहुं सभिनी खे हलणो आहे, अॻे पोइ ही जहान सभिनी खे छॾिणो आहे बाबा। बेशक साईं, ईअं त आहे। कोई बि क़यामत जा तॾाको न वेड़ींदो आहे बाबर साईं, पोइ नंढो हुजे या वॾो। बाबा जीअं ई मूंखे ख़बर पई, सच पुछी त मूंखे ॾुख ॾाढो थियो। उन महिल ई मूं फ़ोन करे कमदार खे चयो, जल्दी वञी पंहिंजो भाउरनि सां वञी भाउ थी। वॾो मसइलो आहे बाबा, तव्हां हिते सुखिया आहियो, असांखे त हिकिड़े मिंट जी बि वांदकाई कान्हे जो कंहिंखां 2 घड़ियूं वञी हाल अहिवाल वठी सघूं। यानी सभिनी खे ख़बर आहे त भोतार साईं असेंबलीअ में असांजी चङाईअ लाइ वियो आहे। हुते का हल्की फुल्की कोडर न हणणी हूंदी, हुते वॾा डूंगर ॾारणा पवंदा आहिनि। हाणे बि भोतार जी उताग ते परे जा महिमान तरसियल आहिनि, पर चई बाबा पंहिंजा पहिरीं पोइ संगत। हल त निकिरी हलूं कमदार। इहे त भोतार जा कुर्ब न, जंहिं असांखे काबू कयो आहे, न त केरु थो कंहिंखां पुछे बाबा। सभु ख़ैर थी वेंदा। ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन मथां अचे पई, वोट तव्हां मूंखे ई ॾींदा, इन लाइ मूंखे चवण जी ज़रूरत त नाहे। बसि एतिरो ख़्यालु कजो जो मथियों वोट मूंखे ऐं हेठियों वोट आदम ख़ान खे ॾिजो। बाबा साईं अखिड़ियुनि ते चऊं बाबा, असांखे हाणे इजाज़त ॾियो, पोइ इलाही कमु रहिया पिया आहिनि। ठीकु आहे बाबा, अलाह ताईं। टे ॾींहं थिया आहिनि, छोकिरो मानी नथो खाए। न खाए त मर्ज़ी अथसि, मां को हुनखे रोकियो त न आहे न। अदा पेट में दाणो हूंदसि त असांखे बि साह पवंदो। ॾिसे थो न, मां वॾेरे खे सिफारिशूं थो कयां कि मूंखे पंहिंजी नौकिरी ते ज़रूरत न आहे न, इन जे लाइ त भॼ टुक कयां थो त इनखे का नौकिरी मिली वञे। बाबा मूं बि अदा खे घणो ई सम्झायो, त इहो नथो सम्झे। इन जे मथे में भावाटी आहे त विझराइण मूंखे हाणे अछी ॾाड़ीअ में काठ में। हू नथो सम्झे त पोइ भला कयूं छा? चवंदा आहिनि न, पत्थर खे टकर हणणु माना पंहिंजो मथो फाड़णु। चाचा बाबा बि सही थो चवे, भला असांखे वॾेरे सां उचाइण मां कुझु फ़ाइदो थोरी मिलंदो। 2 अखर इन लाइ पढ़ाया अथमांसि त वधे चङनि मुड़ुसनि जूं ॾाढ़ियूं पटींदो, अचे त थधे दिमाग़ सां सम्झाएसि। अदा मूं घणेई सम्झायो अथमांसि, वधीक कुझु चवंदोसां मुर्गो घर ई न छॾे वञे। अलाह न करे। ज़मानो आहे ॾे वठि, असां वॾेरे खे छा ॾिनो आहे? हा उहो ई वोट, सो बि 5 सालनि में। जेकॾहिं हिकु वोट जे एवज़ असांखे 16 टुकुर मिले थो त छा इहो घाटे जो सौदो आहे? अलाह साईं छोकिरे खे सम्झ ॾे। ॿुधो आहे त अॼु पाण वारो वॾेरो ॻोठ में उज़र खाई ते निकितो आहे। अचे पई न इलेक्शन, वरी साधन माण्हुनि जूं हमदर्दियूं वठण लाइ वेंदो हूंदो, ऐं उहे साधा माण्हू वरी हणंदा इलेक्शन में पंहिंजे निभाग ते ठपा। इशारत मियां, असांखे इहो हरबो हलाइणो पवंदो, हर कंहिंजे दर ते वञणो पवंदो। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। हाणे माण्हुनि जूं अखियूं खुलराइणियूं पवंदियूं। असांखे इहो न आहे चवणो त वोट असांजी मर्ज़ी सां ॾियो, सिर्फ़ु एतिरो कजो जो वोट सोची सम्झी ॾिजो। हा, माण्हुनि खे इहो सोचणु सम्झणु घुर्जे त अॻियल चूंडियल नुमाइंदनि उन्हनि जे लाइ छा कयो ऐं उन्हनि छा कयो। माण्हुनि जे लाइ बुनियादी सहूलियतूं वठण बजाए ऐवाननि में वञी चमचागिरी करे पंहिंजूं सहूलियतूं वरितऊं, पंहिंजूं इमारतूं ठारायूं। हा प्यारा, पंहिंजो कमु आहे आगाही ॾियणु, ऐं आगाही ॾियण लाइ इहे लफ़्ज़ काफ़ी न आहिनि। निकिरी था पऊं सुभाणे। का बि ॻाल्हि सुभाणे जी न कयो। जेके सुभाणे जी ॻाल्हि कंदा आहिनि उन्हनि खां को कमकार कोन थींदो आहे। जेको बि कमु आहे अॼु उकलाइण जी कोशिशि कयो। दुनिया असां खां अलाए केतिरो अॻिते वधी वई आहे ऐं असीं अञा पोइते पिया आहियूं। असां पहिरियों बि धक खाधो आहे, हाणे असांखे पंहिंजे वॾड़नि खे रोकणो पवंदो त वॾेरी जी आज्ञा न कनि ऐं सख़्त ॿोलीअ सां सम्झाए पोइ अॻिते वधणो पवंदो। ठीकु आहे। यूसुफ खान, ख़ैर ख़ैरियत आहे न? हा हा ख़ैर आहे। आदम खान तव्हां सां गॾु हुयो? हा, उहो थकिजी पियो, सो वियो आहे घर बंगले ते आराम करणु। माण्हुनि जो रिस्पॉन्स कीअं हो? बसि विहाणो टेके वेही रहां, 2 सीटूं पकियूं आहिनि। भला आदम खान कुझु ॻाल्हायो? न न, फ़िलहाल ॻाल्हाइण खां हुनखे रोकियो अथमि। मना छो थो करेसि? निसार खान, तकड़ नाहे करणी। कुझु उबतो सुबतो ॻाल्हाइजे त मसइलो थी पवंदो। छो मसइलो थींदो? माण्हुनि खे कावड़ आहे, उन्हनि जो को बि कमु न आहे थियो। जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं।
पोइ ॿुध कीअं थो चई त विहाड़ो टके वेही रहा? ही जेके हेठे तबिके जा माण्हू आहिनि न, इहे नाराज़ झटि थी वेंदा आहिनि त पर्ची बि जल्दी वेंदा आहिनि। इहो बि हिकिड़ो हुनर आहे। त पोइ हुनर सेखार न आदम ख़ान खे। मूंसां गॾु उथंदो वेंदो न, सिखी वेंदो। ईअं वरी कीअं सिखंदो? निसार खान, हीअ माण्हू बिना गुरनि जो हथ मिलाइण ऐं फोटो कढाइण में बि फ़ख्रु सम्झंदा आहिनि। मतिलबु त अंधी बूंडे में ख़ुशि। चङो अदा चङो, मूंखे बि ख़बर पइजे पई तूं वॾो होशियारु आहीं। इन मामले में पुट खे बि सेखार। चाचा साईं, सदाई तव्हां ई अमजद बाबे जे चवण ते वोट ॾिनो आहे, पर हिन भेरे तव्हां ई अमजद मुंहिंजे चवण ते वोट ॾींदव। पुट मुंहिंजा, जीअं तूं चवंदे तीअं ई कबो, पर हिन वक़्तु तुंहिंजो पीउ वॾो आहे। वॾनि जे चए खे पुठी नाहे ॾिबी अबा। काल्ह दर ते वॾेरो लड़ी आयो हुयो। असांजे दर ते वॾेरो आयो? अबा, वॾेरो असांजे दर ते हली आयो हो। माण्हुनि जा वात पतिजी विया हूंदा। इहा त असांजी इज़त आहे न। चाचा, नथी खपे असांखे अहिड़ी इज़त। वॾी ॻाल्हि आहे दा, वॾेरे बाबा सां वाइदो कयो आहे त इलेक्शन खां पोइ पहिरियों नौकरीअ जो ऑर्डर फ़कीर मोहम्मद जे पुट खे ॾींदुसि ऐं बाबे खे फ़कीर मोहम्मद ख़ान पियो सॾे। ॾिसो न, सॼो ॻोठ बाबा खे फ़कीरो फ़कीरो करे सॾींदो आहे। जीअं इलेक्शन वेझो आई आहे त वॾेरो बाबा खे फ़कीर मोहम्मद ख़ान करे पियो सॾे। सम्झो ई न इहा ॻाल्हि खे, सम्झो। पुट, पहिरीं वॾेरे भले को कमु न कयो हुजे, पर पिणे चवे पियो हाणे वॾेरो मटिजी वियो आहे। चाचा, असांजा ज़हन ज़ंगियल आहिनि, जेके इन ई सांढे जे रंग खे नथा सुञाणीनि। बाक़ी वॾेरो उहो ई आहे। अदा, माण्हुनि जी सोच तब्दील थी सघे थी, मतां वॾेरे बि सोच मटाई हुजे। कॾहिं बि न। वॾेरो मुफ़ाद परस्त आहे, कॾहिं बि पंहिंजो मंशूर न मटाईंदो। हाणे बि ख़बर पई आहे त इलेक्शन में सूबाई सीट पंहिंजे पुट लाइ वरिती अथसि। पुट, भला मूंखे ॿियो को अहिड़ो माण्हू ॿुधा जंहिंमें वॾेरे जहिड़ो रोब ऐं ताब हुजे या लछण हुजे जंहिंखे चूंडिजे। चाचा, ज़ात ते ॾात नाहे हूंदी। हर माण्हू क़ीमती हीरो आहे। बसि रुगो जौहरीअ जी ज़रूरत आहे। हारी मिसकीन पोरियत बि ऐवाननि में वञी सघनि था। रुगो इन्हनि वॾेरनि ऐं सरमाएदारनि त ठीको नाहे खयों। अदा, इहो तूं तो सम्झी, असांजो अकुल इहो कोन थो मञे। बहरहाल, चाचा अॻियां मजबूर आहियां। बाक़ी बाबा खे आउं कुझु नथो चई सघां। आउं वॾेरे खे ज़रूरु चवंदुसि त हाणे असां वटि अचण जी का बि ज़रूरत न आहे। न न पुट, ईअं न कजां। कमदार, ख़ैर त आहे? मूं छो टिफिन जहिड़ो थियो पियो अथई? भोतार, कावड़ कंडे ते आहे। छा थियो? भोतार, छोरो आहे पर तव्हांजी शान में गुस्ताखी थो करे। बाबा कमदार, सब्र कर। हाली इलेक्शन जा ॾींहं पिया हलनि, इहे निकिरी वञनि, पोइ हिनखे ॾिसंदासीं। भोतार, पाणी सिर खां चढ़े पियो, ॿोड़ींदो। पाणी ॿोड़ींदो कोन असांखे, पर पाणी चाहण वारा पंहिंजी ॿेड़ी पाण ॿोड़ींदा। बाबा साहिब हुकुम कयो, हुनखे अहिड़ो सबक़ सेखारिया जो सॼी उमिरि यादि कंदो अथे। पुट, हिन वक़्तु असांखे हेठां ई वठणी आहे। बाक़ी इलेक्शन गुज़रे पोइ कसर कढी वठंदासीं। हूअं बि अॼु ताईं को हिसाब किताब रायो त न आहे न। भोतार साईं, आऊं त चवां थो त ॿियो कुझु बि न कजे, पर इलेक्शन वारे ॾींहुं इन्हनि छोरनि खे अंतर कराइजे। इहा सलाह बि सुठी आहे, पर हुनखे पहिरीं मुंहिंजे साम्हूं त आणियो, मां बि त ॾिसां त हुन में वज़न केतिरो आहे। भले जबल हुजे, पर आदम ख़ान जे अॻियां हवा निकिरी वेंदसि। पुट, हीअ सियासी रांदि आहे, अटकल सां विड़बी आहे, जल्दबाज़ी सां न। पर कमदार, इहो छोरो कंहिंजो आहे? बाबल साईं, आहे त इहो फ़कीर जो छोरो, पर वित खां वधीक ज़बान थो हलाए। इहो फ़कीर जो छोरो आहे? हा बाबल। जंहिंजे दर ते हलिया हुयासीं। हा नंढा रईस। बाबा साईं, अवां साम्हूं न अचो, मां थो ॾिसां हिननि खे। पुट, ख़सीस माण्हू लाइ साम्हूं न थिबो आहे। कोई बि साम्हूं अचण ते सोचे सघिजे थो। इहे टके जा माण्हू आहिनि ऐं टके ते विकामदा आहिनि। बाबा न, हाणे ई बंदोबस्तु करणो पवंदो, न त इहा ॻाल्हि ईचे में पइजी वेंदी। अड़े कमदार, आहीं तूं बि गिदड़।
ऐं तूं बि शींहं थी डिॼंदो न कर, असांजी पुठ वॾी आहे। छोरे जी इहा मजाल जो असांजे शान में तो गुस्ताखी करे। इहे सभु हिसाब चुक्ता थींदा, थोरा ॾींहं आहिनि बाक़ी इलेक्शन में। इहे आहिनि वॾेरनि जा करतूत, असुल नांग आहिनि नांग, असांजा नस्ल ई खाई छॾिया अथनि। इन्हनि खां छुटकारे जो हिकिड़ो ई हल आहे। इहो अथई वोट जो सही इस्तेमाल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम सलाम। यार पोइ देर न कयो। ही वक्त वेहण जो न आहे, बस निकिरी पओ। जिथे बि बीहो 2 मिंट उते रुगो माण्हुनि खे आगाही ॾियो। ओहो त सही आहे, पर 4 ॼणा गॾु हूंदासीं त माण्हुनि खे सुहिणे तरीक़े सां ॻाल्हि सम्झाए सघंदासीं। हा मिठा, इन्हनि वॾेरनि खे हर भेरे अवां इलेक्शन में खटरायो आहे, पर उन जे बदिले अवां खे मिलियो छा आहे? अचे थो कुझु ॻोठ में नज़र? कहिड़ो कमु थियल आहे मूंखे ॿुधायो तव्हां। प्यारा अमन अमान जी सूरत हाल ॾिसो, तालीम तबाह लॻी पई आहे। सरकारी स्कूल वॾेरनि जा वाड़ा लॻा पिया आहिनि, अस्पतालुनि में सहूलियत न आहे, माण्हू इलाज लाइ दवाऊं ॿाहिरां स्टोर तां था वठनि। तोबां करे वञ, बिजली न आहे, गैस न आहे, ड्रेनेज सिस्टम तबाह लॻो पियो आहे ऐं स्ट्रीट लाइटूं बि कोन आहिनि। यार महांगाई ॾिसो, ग़रीब माण्हू हिक वेले जी बि मानी नथो खाई सघे। हा, बहितर हुक्मरानीअ लाइ असांखे सुठा माण्हू चूंडणा पवंदा। हिन भेरे अख पटे वोट ॾिबो। बिल्कुलु, हिन भेरे पंहिंजे घर वारनि खे ऐं पाड़े वारनि खे जाॻायो, सुजाग कयो। आदम खान, ज़माने जा रंग बि ॾिस ऐं सियासत जा रुख बि सम्झ। जी बाबा साहब। ऐं उन पथर ते भले मूंखे थाबो अचे। अल्लाह न करे बाबा साहब, थाबा खाइनि तव्हांजा दुश्मन। आदम खान, सियासत खे सम्झ, जेसि ताईं थाबा न ईंदा न अखि न खुलंदी। अव्हां जी रहनुमाई मुंहिंजे लाइ मशले राह आहे। कंदार कर ख़बर, ॾाढो ख़ुशि पियो ॾिसजी। बाबल, इलेक्शन जा टेलर शुरू थी विया आहिनि। हेॾा पुलिस जूं मोबाइलूं, होॾा वारदातूं, छेड़ा झटा, असुल बाज़ार गरम लॻी पई आहे। नेठ थियो छा कमदार? रईस नंढा, हाणे पाण वारा हमरा शरीफ़ मोबाइल वारे जी दुकान तां फुर करे हलिया विया। फुर थी वई? हा भोतार साईं, फुर थी वई। सही आहे, मिड़ई खंघि खुको हुजे, माठ बि चङी न आहे बाबा। पर भोतार, पंहिंजे ख़िलाफ़ वॾी फावेला लॻी पई आहे। ही टूट टूट छोरा दर दर ते पिया वञनि। बाबा, पंहिंजी पोख पोखियल आहे, हुनखे केरु लुड़ी न सघंदो। ऐं मुंहिंजा रब करीम, बा झकर, कुझु रहम कर। चाचा, अदा त खणी देर सां ईंदो आहे, पर बाबा छो देर कई आहे? चयो बि अथमान त देर करे न ईंदा कयो, पर हिननि जे दिमाग़ में अलाए छा आहे। चाचा, मूंखे अलाए छो घबराहट थी थिए। पुट परेशान न थी, मता थी सघे थो वॾेरे ॿिन्ही खे घुरायो हुजे। चाचा, ही बि को वक़्तु आहे वॾेरे जे सॾाइण जो, उहो बि अधु राति जो।
गुज़िरियल इलेक्शन यादि न अथई जो पिणे ऐं भाणे सॼी सॼी राति घर न ईंदा हुआ। चाचा उन वक़्तु अदा ऐं बाबा वॾेरे सां गॾु हुया। थी सघे थो इन ई मामले ते अदा खे ऐं बिशारत खे वॾेरे घुरायो हुजे। अल्लाह करे ईअं ई हुजे। ही वोट कंहिंजो चओ मुंहिंजो, ही वोट कंहिंजो चओ मुंहिंजो, ही वोट कंहिंजो मुंहिंजो, ही वोट कंहिंजो मुंहिंजो, ही वोट कंहिंजो मुंहिंजो। वॾेरो खीर माखियूं पीए, वॾेरो खीर माखियूं पीए, छो न पीए? मां मां वॾेरो आहियां, हा मुंहिंजी बादशाही आहे, मुंहिंजो पीउ बि वॾेरो, मां बि वॾेरो आहियां। ही वोट कंहिंजो चओ मुंहिंजो, ही वोट कंहिंजो चओ मुंहिंजो, हा ही वोट मुंहिंजो आहे, हा वोट मुंहिंजो आहे। बाबा अनवर इधर ॾियो ख़बर चार, कोठ में तो सब ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां ॾियो ख़बर चार बाबा, सब ख़ैर आहे? बाबा तूं कुझु चई? अस्सलाम वालेकुम वॾेरा साईं। वालेकुम सलाम बाबा। वॾेरा साईं कुझु कयो, वक़्तु ॾाढो ख़राब थी चुको आहे। छा थियो? ख़ैर त आहे? साईं बचनि जी रोज़ी जे लाइ धंधो ऐं कारोबार बि नथा करे सघूं। अरे बाबा गुजारत में न ॻाल्हाए, थियो छा आहे? बाबा साईं राति चोरनि दुकान भञी सॼो सामान ॿुहारे विया, ॾुकड़ पैसा सभु खणी विया। बाबा पुट हिन वक़्तु मुंहिंजे हथ में कुझु बि न आहे, निगरान हुकूमत वेठल आहे, इलेक्शन थिए पोइ सभु कुझु ठीकु थी वेंदो। बाबा साईं तव्हांजा हथ ड्रिघा आहिनि, पुलिस खे चओ त असांजी मालकी कनि। अरे बाबा हींअर बोतार जे हथ में कुझु बि न आहे, वरी बि बोतार चवंदो पुलिस खे, नेठि त अवां माण्हू असांजा आहियो न। हा बाबा कयूं था कुझु। साईं ग़रीब आहियां, काॾे वञा? जेतिरो वस आहे ओतिरो कयूं था कुझु। साईं पार त अथव, मां त सफ़ा मारिजी वियुसि, किथां आणींदुसि एतिरा पैसा, वरी ख़ाली दुकान भरियां। ठीकु आहे बाबा दुकान वारा, फ़िलहाल तूं वञ, वॾेरे जा कुझु महिमान अचणा आहिनि, किथां का खुड़क पई त तोखे ॿुधाए वठिबो। ठीकु आहे वॾेरा साईं। बाबा माशा बाबा तव्हीं भलो पोइ अला मालिक गॾु आहियो, ॻोठ जी ॻाल्हि आहे, को मसइलो कोन्हे। कमदार जेको थिए पियो न सही आहे, चार माण्हू उताक ते ईंदा न, उताक भरियल हूंदी न त वाह वाह लॻी पई हूंदी। बाबा रंज न थिए त हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ चाचा। पुट राति जो सवेर ईंदो कर, साह हल्के में हूंदो आहे, जेसीं ताईं तूं न ईंदो आहीं। चाचा छो अची हां लाथो अथई, कहिड़ी मूं वटि मिल्कियत आहे जो आउं भउ कयां? बाबा साईं राति ॾाढी देरि करे आई, सुठो न पियो लॻे त उन वक़्तु तोसां ॻाल्हि ॿोल कयां। ख़ैर त आहे न बाबा? पुट कहावड़ा तुंहिंजे कंडे ते, वॾेरो असांजो सॼण आहे, दुश्मन न आहे। जेको चवण था चाहियो चओ बाबा। तूं ई मुंहिंजी उमीदुनि जो ॾीओ आहीं। पुट हाणे बि मूंखे भोतारो घुरायो। ख़ैर में? जेको कुझु तूं करीं थो न, ही घुमी फिरी थो न, पुट वॾेरो हर ॻाल्हि खां वाक़ुफ़ु आहे। त पोइ कहिड़ो आसमान किरी पवंदो? बाबा जज़्बाती न थी, राति दुकान बि भॻो आहे ऐं पुलिस बि तोसां साम्हूं ई थी। ॾिस पुट इहा सुठी ॻाल्हि न आहे। दुकान भॻो आहे त छा थी पियो? तव्हांखे इहो लॻे थो त मूं जहिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू अहिड़ी का हरकत करे सघे थो? पुट मूं कॾहिं चए त तो दुकान भॻो आहे, इहा ॻाल्हि त वॾेरो बि न पियो करे, पर पुलिस शक में राज ॿधंदी आहे, राज बाबा। पर बाबा साईं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, पर जेकॾहिं असीं ॿधिजी पियासीं त पोइ असांखे तव्हां ई वॾेरो न छॾाइजो, इहो न्यापो वॾेरे खे ॾेई छॾिजो, असीं पाण ई मुंहुं ॾींदासीं। वाह पुट वाह, शाबाश अथई बचा, शाबाश अथई। पुट अॻे पोइ वॾेर की पग तुंहिंजे मथां ईंदे, तूं पंहिंजे पाण खे बुरदबार कर। चाचा साईं
मां तयारु आहियां। ठीक आहे, ॿ हथ मथे ॾेखार। हिकिड़ो दफ़ो रुगो असेंबली जो मेंबर थी, पोइ मोकल आहे सभिनी खे को खटे ॾेखारे। मूंखे नाज़ आहे पंहिंजे भाइटे ते। चाचा चवंदा आहिनि न, जहिड़ा कांव तहिड़ा बच्चा। चाचा भित बुनियाद ते वेंदी आहे। तूं रहियो आहीं बंगलनि में, तोखे ॿाहिरि जी ॼाण ई कान्हे ऐं तूं एतिरो उथियो वेठो बि न आहीं। इन जो ख़ैरु तूं दिलि जाए कर। न न, ईअं ख़ैरु न सम्झ। चइनि माण्हुनि सां जॾहिं मिलंदे ॻाल्हाईंदे तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी, पोइ तुंहिंजूं अखियूं खुली वेंदियूं। हाउ चाचा, आउं अञा ॿार न आहियां। जिथे पिणे जो पेर हुजे तुंहिंजा ॿ क़दम हुन खां अॻियां हुजनि। ईअं ई थींदो चाचा। हाणे इजाज़त ॾे त आउं ॻोठ मां चकर हणी अचां, ॾिसां त ॻोठ जी पोज़ीशन छा आहे। हा भाउ, तूं भले चकर हणी आ। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। प्यारा छा ॻाल्हि आहे, छो उदास आहीं? यार हिकु ॻाल्हि दिमाग़ थी चकराए। पर आख़िर उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? ॿुधाए। हाँ यार, छो परेशान आहीं तूं? यार असां मां हिकिड़ो दोस्त अहिड़ो आहे जेको वॾेरे ताईं असांजी तिर जेतिरी ॻाल्हि बि पहुचाए थो। इहो वरी कीअं? यार असां जेका बि ॻाल्हि कयूं था, जेको कमकार कयूं था, उहो कमकार उहा ॻाल्हि वॾेरे ताईं अखर ब अखर पहुचे थी। आख़िर इहो केरु आहे? यार पाण खां भबा कोन पुॼंदी। पोइ थी सघे थो भला मां हुजां। न न, ईअं नथो थी सघे। त पोइ केरु आहे? तव्हांखे ख़बर बि आहे त वॾियूं वॾियूं तहरीकूं इन ई ॻाल्हि जे करे नाकाम थियूं आहिनि। असां सभिनी खे कसम खणणो पवंदो, असांखे हिक ॿिए जे दोस्त खे दोस्त सम्झणो पवंदो ऐं दुश्मन जे दुश्मन खे दुश्मन सम्झणो पवंदो। मां कसम ॾियण लाइ तयारु आहियां। मुंहिंजो बि इहो ई जवाबु आहे। जेका संगत जी सलाह। त पोइ ठीकु आहे, हलो मस्जिद में था हलूं। छा थियो? छा थियो? छा थियो शिराज? छा थियो? यार चक्कर था अचनि। त पोइ डॉक्टर ॾांहुं हलूं? न प्यारा, पहिरीं हलो त मस्जिद में हली कसम खणूं। मिठा, पहिरीं सिहत ऐं पोइ कसम। पहिरीं हलो त हली कंहिं डॉक्टर खे ॾेखारियूं। सही थो चवीं। पर पहिरीं चाचा वरियल खे था ॿुधायूं, पोइ था डॉक्टर ॾे हलूं। छा ॻाल्हि आहे पुट? आज़म ख़ान छो परेशान लॻो पियो? बाबा साईं, इन फ़क़ीर वारे छोरे परेशान करे छॾियो। इन खे त सबक़ सेखारिणो ई पवंदो, इन लाइ पियो सोचियो। पुट, इन्हनि छोकरनि ते एॾो तूं परेशान न थी। इहे तुंहिंजी अॻियां हेतिरा हेतिरा नंढड़ा नंढड़ा आहिनि। मूंखे केतिरा बि पैसा ख़र्च करणा पिया त मां ज़रूरु कंदुसि। तोखे इलेक्शन में खटाए हिकु भेरो वज़ीर ज़रूरु बणाईंदुसि। बाबा साईं, कुझु दुकान ते माण्हू आया, ही चिठी ऐं गोली तव्हांजे नाले ॾेई विया। चङो आउं हलां थो। आज़म ख़ान, हीअ चिठी पढ़ी ॿुधाए पुट। जी बाबा। असांखे 10 लख घुर्जनि। ही त हिकिड़ी गोली आहे। अहिड़ियूं 10 गोलियूं तुंहिंजे सीने जे पार कंदासीं। बाबा साईं, ही छा आहे? पुट, माण्हुनि जा ऐं खूहनि जा वात बंदि कराइण में ॿियनि जो वॾो हथु आहे। सब्र पुट, सब्र कर आज़म ख़ान। न बाबा साईं, मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾिए। मां पाण वञी हुन दोस्त जे दुकान ते विहंदुसि।
फ़कीर मोहम्मद ख़ान मूं तोखे घणो सम्झायो, घणेई चयो त छोकिरे खे सम्झा, पर तुंहिंजे छोकिरे में ज़रो फ़र्क़ु बि न आयो, अञा बि ॿ क़दम अॻिते आहे। बाबा साईं, अव्हां फिकुर न कयो, सुबुह जो भुलियो आहे, शाम जो वापसि अची वेंदो। फ़कीर मोहम्मद ख़ान, ये इलेक्शन आहे, का ॿाराणी रांदि कोन्हे, हीउ इज़त जो मसइलो आहे। जेकॾहिं के मुंहिंजी इज़त में हथु विधो न, हथु बाण न, मां कंध कपण में बि देरि न कंदुसि। मां चवां थो त जल्दी पंहिंजे छोकिरे खे हथु कर। बाबा साईं, दिलजाए कर। तुंहिंजी अच्छी ॾाढ़ी आहे, या तोखे बि ख़बर आहे त असांजे रईस जा केॾा वॾा अथनि। बिल्कुलु कमदार, सम्झा थो। मां आख़िरी दफ़ो थो चवां तूं सम्झा पंहिंजे छोकिरे खे। जी बाबा साईं, अव्हां थोरो चयो, मूं घणो सम्झो। फ़कीर मोहम्मद ख़ान, मां तुंहिंजी इज़त थो कयां, तूं इज़त वारो माण्हू आहीं। इहा ई तव्हांजी महिरबानी आहे बाबा साईं। ठीकु आहे बाबा साईं, सभु सणाई बाबा साईं, सभु सणाई। लॻे थो बाबा ऐं अदा अॼु वरी देरि सां ईंदा। पुट इलेक्शन वेझी आहे, पिणे हूंदो वॾेरे वटि। चाचा, बाबे जी गणती न आहे, पर अदा जज़्बाती आहे, कुझु करे न विझे। रब जी अमान में हूंदो। ही छोकिरो हाणे कराईंदो मूंखे बि अछी ॾाड़ीअ में ख्वार। छा थियो, ख़ैर त आहे न? अदा, अॼु मूंसां वॾेरे घणो कुझु ॻाल्हायो आहे ऐं चयो अथई त छोकिरे खे सम्झाए। अॼु शहर में ॾाढो ॻोल्हियो अथमांसि, पर हिकिड़े हंधि बि नज़र न आयो आहे। काथे हुयो? नाग जे बिल्ड में हथु विझूं बीठो हुयो, मुंहिंजो त हाँ पियो फाटे। बाबा, कीअं नाग जे बिल्ड में हथु? घिटीअ में वॾेरे जी कार्नर मीटिंग हुई, हिकु पासे वॾेरो त ॿिए पासे ही मोतबर। वॾेरो माण्हुनि खे पंहिंजूं खूबियूं पियो ॿुधाए, ही मोतबर वरी उनजो गिलाऊं पियो करे। पोइ त भलो मसइलो थींदो। हाणे छा कयूं? अॼु रुगो अचणु ॾेसि, अॼु हिनखे अचणु ॾे, त हिनखे इलेक्शन ते संजीराणी ऐं ॿधी प्यार में छॾियासीं। भोतार साईं, हद थी वई। हल्फ खणायो अथनि, उहो बि मस्जिद में। क़ुरान ते हथ रखराए इहो चयो अथनि त पाण में जेका बि ॻाल्हि थींदी, केर बि वॾेरे ताईं न पहुचाईंदो। तुंहिंजी ख़बर पइजी वेंदी छा? चवनि पिया त वॾेरे वटि को न को अखर ब अखर ख़बर पहुचाए थो, सो शक दूर करण लाइ क़ुरान खणायो। पोइ तो क़ुरान खयो? हा, मां बि खणी वयुसि। पधरो थिया छा? रातों की कार्नर गॾिजाणे ते बि मुंहिंजा मथां वॾा गंद उछलाया अथनि। भोतार साईं, जे मुंहिंजो चवणु वठो न त हिनखे ॿकरी या ठगीअ जे चोरीअ जे केस में करायोसि अंदरि बाबल साईं। हा, ईअं ई करिणो पवंदो। शाबाश कमदार। भोतार साईं, केतिरा माण्हू अंदरि कराईंदो? हिननि त हर माण्हू खे तव्हांजे ख़िलाफ़ भड़कायो आहे। वॾो ताव आहे माण्हुनि में। पोइ छा कजे? मुंहिंजी सम्झ खां ॻाल्हि मथे आहे। भोतार साईं, चवंदा आहिनि त ॿूटो थिए त उनखे कटे छॾिजे, वण न थियण ॾिजे उनखे। माना त छोरो वधी वण थी वियो आहे। बिल्कुलु भोतार साईं। पोइ त वॾो मसइलो थी वियो। ख़ैर, मूं ॾेई था वठूं। चाचा साईं, मां MP जो उम्मीदवार आहियां। इहा समूरी अवाम खे ख़बर आहे, पर बाबा मूंखे पाण सां गॾु वर्क ते नथो वठी। पुट, पिणे जो चवणु आहे आदम ख़ान घणो जज़्बाती आहे ऐं जज़्बात सां पंहिंजो नुक़सानु थी वेंदो आहे। चाचा साईं, अगरि कंहिंसां को मसइलो हुजे, उनखे रुगो सखणा दिलासा ॾिजनि, इहो को चङो कमु आहे। पुट, चङो कमु त न आहे, पर ॿिए जे पारां बंदूक खणण बि सुठो न आहे। पराए मथे जो सूर पंहिंजे मथे में छो विझूं? चाचा साईं, असांजी का हैसियत कान्हे। असीं जेकॾहिं वॾा माण्हू आहियूं त उन आवाम जे करे आहियूं। इहो त मां बि यूसुफ ख़ान खे सम्झायो आहे, पर हुन जो चवणु आहे त इहे टके जा माण्हू आहिनि।
इहा त सरासर नाजाइज़ी आहे चाचा साईं। अलाह कंदो तूं इलेक्शन खटे वेंदे पोइ जीअं वणे तीअं कजां। ॾिसो न चाचा साईं, हुननि माण्हुनि जो असां ते केतिरो एतबार आहे। असीं हुननि जो कमु नथा करियूं, पोइ बि उहो असांखे वोट था ॾियनि। जेकॾहिं असीं हुननि जो कमु करियूं त तूं छा थो सम्झी? इहो सच आहे। भला उन्हनि जो कमु करण में असांजा के पैसा ख़र्च थींदा? सही थो चई पुटु। सुभाणे आऊं पाण वर्क ते निकिरां। पुट दुनिया खे छॾ, दुनिया ॼाणे दुनिया जा कम। तो को मसलनि जो ठीको खयों आहे छा? मतिलब त वॾेरे जेका पट्टी बाबे खे पढ़ाई आहे उहा बाबे वरी तव्हांखे पढ़ाई आहे। पुट असां ग़रीब आहियूं, असां में सीने साइण जी ताक़त नाहे। चाचा मां वात वकील आहियां, आकिल ऐं बालिग़ आहियां, इन्हीअ ॻाल्हि खे सम्झी सघां थो। इहे वॾेरा नासूर आहिनि, नासूर। इन्हनि जो इलाज करणो पवंदो। हा पुट, मां मञा थो त वॾेरा नासूर आहे, पर उन्हनि जो इलाज कराइणु फ़क़ीर जे कुटुंब ते फर्ज़ त नाहे न। बाबा साईं, जीअं दुनिया हथ हथ ते ॾेई वेठी आहे तीअं मूंखां नथो पुॼे। तूं मुंहिंजे पोड़ियुनि अखियुनि जो नूर आहीं। जेकॾहिं वॾेरे तोखे नुक़सानु पहुचायो त पोइ मुंहिंजी पीढ़ी त वई न। बाबा उहो ॿुधो अथई न त असीं जे मुआसी सफ़र में हो साथी, त माणींदा मंज़िल संदा ढोल ढाटी। इहा ख़ैर जी ॻाल्हि आहे। मतलब त तूं मुड़ंदे कोन। बाबा क़ुरान ते हथ रखी कसम खयो अथमि, उहो कसम कूड़ ते टोड़े नथो सघां। वाह पुट वाह। पुट वॾनि जी ॻाल्हि खे मान ॾिबो आहे, हरू भरू पंहिंजी नाहे हलाइबी। पर मां अंध जो घोड़ो नथो हलाए सघां। मोकल आहे वॾेरे खे, उनजे चापलूसनि खे, उनजे छाड़तनि खे ऐं कमदारनि खे। पहुचाइनि भली मूंखे नुक़सान। अस्सलाम वालेकुम। प्यारा कीअं तबियत? आऊं त बिल्कुलु ठीकु आहियां, पर बाबो निकिरण ई नथो ॾे। सही तो करे चाचो, डॉक्टर बि तोखे आराम लाइ चयो आहे। प्यारा, आराम तॾहिं कबो जॾहिं सभु माण्हू सुखिया थींदा। हक़ इते रखेसि न। उहो ॾींहुं परे नाहे। प्यारा, पंहिंजो कमु सचाईअ सां कजे, दिलि सां कजे त मंज़िल परे नाहे। अदा अल्लाह साईं असां सां गॾु आहे। आमीन। शिरारत, हाणे तूं आराम कर। भले तूं ठीक थी त पोइ असां सां गॾु इलेक्शन जो वर्क कजे। ठीकु आहे? असीं हलूं था, असांखे कुझु कमु कार आहे। ठीकु आहे। अचो। ॾाढो जज़्बाती आहे। अदा सम्झाईंसि, अॼु जी सियासत मटिजी चुकी आहे। माण्हू जज़्बात में अची पंहिंजो ई नुक़सानु करे विझंदो आहे। अदा नंढड़ो आहे, सम्झी वेंदो। त पोइ घर में विहारे तरबियत करीसि, ही ॿाहिरि कढणु जहिड़ो न आहे। अदा तूं हाणे बसि कर, तूं पाण ई त चवंदो आहे नओं खून आहे, जज़्बाती त हूंदो। अहिड़ो जज़्बाती जो पंहिंजे ई पग जे वर में हथ। अदा तव्हां हाणे वञो काॾे था? माण्हुनि वटि। त छा हिन वक़्तु तव्हां जानवर सां वेठा आहियो? ज़रे घटि। वाह साईं वाह। निसार खान, तुंहिंजो मान आम माण्हुनि खां मथे आहे। हिन वक़्तु मां अनमोल माण्हू वटि आहियां। जंहिं पासे वञा थो न, उहे टके जेतिरा माण्हू आहिनि। हर माण्हू मोतीअ दाणो आहे वॾेरा। उहे माण्हू टके जा न आहिनि, उन्हनि जे करे ई तव्हां वॾा माण्हू आहियो। इहो वॾो बहस आहे। कंहिं वक़्तु मौक़ो मिलियो त हिन ते ॻाल्हाईंदासीं। अदा फ़िलहालु तूं आदम ख़ान खे पटियूं पढ़ाए त सम्झी वञे। ठीकु आहे? हा हाणे हलां थो।
मां वॾेरो आहियां, वॾेरो ज़िंदाबाद, वॾेरो ज़िंदाबाद। अस्सलाम वालेकुम ख़वातीन ऐं हज़रात, मां इहो फ़ैसिलो कयो आहे या न कयो आहे उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त मां तव्हांजो महबूब अॻुवान आहियां। मां वॾेरो आहियां, वॾेरो ज़िंदाबाद, वॾेरो ज़िंदाबाद, वॾेरो ज़िंदाबाद। हा मां वॾेरो आहियां, मां ज़िंदाबाद आहियां, ज़िंदाबाद, वॾेरो ज़िंदाबाद, वॾेरो ज़िंदाबाद, वॾेरो ज़िंदाबाद। कमदार ॾिठई आदम ख़ान जा कम, केतिरो मूं झलियोमांसि, तूं ईअं ॿाहिरि न निकिरंदो कर। बाबा साईं तव्हां परेशान न थियो, रईस को नंढो ॿार कोन्हे, ॼाण अची वेंदो, तव्हां खुटको न करियो। आदम ख़ान मूं तोखे मना कयो हो न, तूं अकेलो घर खां ॿाहिरि न ईंदो कर। बाबा साईं मुंहिंजी मजबूरी आहे। अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई जंहिं तोखे ॿाहिरि कढियो? बाबा साईं सोशल मीडिया वारा हर ॻाल्हि ते नज़र था रखनि। अॼु जे सियासत जे वाठनि जा कारा चिठा करतूत सभु अॻियां रखियो छॾनि। बाबा साईं सॼी ख़बर थी पए उन्हनि खे। आदम ख़ान अॼु आऊं ईअं थो सम्झां त तूं मुंहिंजो मुख़ालिफ़ उम्मीदवार आहीं ऐं अवाम खे मुंहिंजे ख़िलाफ़ु भड़काई पियो। न बाबा साईं ईअं नाहे। हा त पोइ ही तमाशो छाजे लाइ पियो करीं? बाबा साईं कहिड़े तमाशे जी ॻाल्हि? अगरि आउं कंहिंसां हक़ सच जी ॻाल्हि करियां थो त इन खे तमाशो था चओ? मूं एलाज़ मिनथियूं करे MPA जी तोखे टिकट वठी ॾिनी आहे ऐं तूं वरी मुंहिंजे ख़िलाफ़ु पियो ॻाल्हाईं। बाबा साईं मूं अव्हां जे ख़िलाफ़ु हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो आहे। मूं माण्हुनि खे ज़रूरु इहो चयो आहे त वोट ॾियण वक़्तु इहो ज़रूरु सोचिजो त अॻियुनि हुकूमतुनि अव्हां लाइ छा कयो आहे। हा त पोइ ठीकु आहे, अॼु खां पोइ पंहिंजूं सियासी राहूं अलॻि आहिनि। यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे। प्यारा जीअं जीअं इलेक्शन वेझी ईंदी आहे उहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेके गुमान में कोन हूंदियूं आहिनि, पर तोखे कहिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे? यार सॼे ॻोठ में हर घर में इहा ॻाल्हि हली वई आहे त वॾेरे ऐं उनजे पुट में इख़्तिलाफ़ात वधी विया आहिनि। प्यारा इहा सभिनी जी भुल आहे, जहिड़ी 60 तहिड़ी 23 60। यारा इहा ई त सियासी चाल आहे। पीउ MNA पुट MPA, हिन खटियो या हुन, ॻाल्हि मिड़ई गंढियल। पाण खे फज़ुल ॻाल्हियुनि में वक़्तु विञाइणु न घुरिजे, पंहिंजे कम सां लॻी वञणु घुरिजे। करिणो छा आहे? बसि 2 टे ॾींहं आहिनि इलेक्शन में। वॾेरे खे ऐं हुनजे पुट खे शिकस्त ॾियण लाइ जेको वस हलाइणो पियो सो हलाईंदासीं। यार मां हिकु सलाह ॾियां, पर तकड़ी। मां चवां थो त हिकु हिकु थी था निकिरूं। न प्यारा, कमु ख़राब थी वेंदो। छा आहे त वॾेरो हर हरबो हलाईंदो, रस्ता रोक बि करे सघे थो ऐं कुझु बि करे सघे थो ऐं हू गिरफ़्तार बि कराए सघे थो। हुनजी वंगार त चङा भला बि वही वेंदा। मां चाहियां थो पाण खे गिरफ़्तारी खां बचायूं, न त कई कमाई सॼी लुड़ी वेंदी। सभु सही आहे, पाण खे यकीन आहे हिन भेरे वॾेरे खे शिकस्त ज़रूरु ॾियारबी। पाण छा बि करियूं, पर असां पंहिंजे घर जा भाती बि वॾेरे खां फेराए नथा सघूं। छो? वॾेरो पाण खां ताक़त में, पैसे में ऐं चालबाज़ी में तमामु घणो आहे। बसि त पोइ इन्ही टिनी शयुनि जो तोड़ हिकिड़ो ई आहे, अवामी ताक़त, जंहिंसां वॾा वॾा बुत बि टोड़े सघजनि था। बाबू भले भोतार जे पासे हुजे, पर मां घरवारी भेण ऐं अमड़ वॾेरे जे ख़िलाफ़ आहियूं। जेकॾहिं न हर घर में असांजो पैगाम वियो त वोट जो अधो अधु ज़रूरु थींदो। बसि देरि न कयो, निकिरी पओ। गुड, पोइ उथो। भोतार साईं ख़ैर में यादि कयो अथव या वरी कंहिंजी फिटी आहे? ख़ैर वरी छाजो,
इलेक्शन में बाक़ी 2-3 ॾींहं बचिया आहिनि। भोतार सिर्फ़ पोलिंग स्टेशन संभालणी आहे न, या वरी को ॿियो कम बि आहे? पहिरीं त राह जा कंडा हटायो। भोताल जी बादशाही जो ख़ैर। बाबू वियो। हा, छा ख़बर आहे? भोतार बाबा, लॻे थो त ही नौजवान हथ धोई तव्हांजी सीट जे पोयां पिया आहिनि ऐं आदम ख़ान लाइ छा था चवनि? हिन मामले खे हू नूरा कुश्ती था सम्झनि। चवनि था त तव्हांजा इख़्तिलाफ़ात ड्रामो आहे। बसि तोरे उन्हनि यारनि जो बि बंदोबस्तु करियां थो, गॾोगॾु आदम ख़ान जो बि बंदोबस्तु कंदुसि। कमदार, हिन खे त खणी वञीसि। हिन खे का सज़ा मिली आहे। तव्हां हीअं कयो, राति जो आदम ख़ान जी आहे कार्नर गॾिजाणी, सम्झो था न? किथे? ओरे अच त ॿुधाई। बसि एतिरो ज़हन में हुजे त आदम ख़ान बची वञे, उनखे कुझु बि न थिए। बाक़ी कमु मुंहिंजो आहे। बाबा हींअर तव्हां वञो, शाम जो कमदार तव्हांखे ख़र्च पाणी रसाए वेंदो पाणे। ठीकु आहे भोतार साईं, असां इंतज़ारु कंदासीं। अव्हां जे पुट मथां क़ातिलानो हमिलो थियो आहे, अव्हां छा चवणु चाहींदो? बाबा इहा हिकु साज़िश आहे, इहा दुश्मननि जी चाल आहे ऐं इलेक्शन खे ख़राबु करण जो को कुद्धो अमल आहे ऐं ही बुज़दिलानो हमिलो आहे ऐं असीं अहिड़नि हमलनि खां डिॼण वारा न आहियूं। अव्हां जो कंहिंमें शक आहे त हिन में केरु मुलवस थी सघे थो? बाबा शक शुबा बि थी सघनि था, पर असांजो इलाइक़ो पुरअमन आहे ऐं पुलिस ऐं कानूनी इदारनि ते असांजो पूरो पूरो इतमाद आहे। मुंहिंजो इहो मुतालबो आहे इन वाक़े में जेके मुजरिम आहिनि उन्हनि खे जल्द अज जल्द गिरफ़्तार करे मंज़र आम ते आंदो वञे। अव्हां जो वॾो तजुर्बो आहे, तव्हां काफ़ी अरसे खां MNA चूंडिया विया आहियो, हिन वाक़े सां अव्हां जे तक ते कहिड़ो असरु पवंदो? बाबा हिन वक़्तु आउं ॾाढो ॾुखारियो आहियां। मुंहिंजे जिगर जे टुकड़े जे मथां हमिलो कयो वियो आहे ऐं मां हिन बाबति कुझु बि नथो चई सघां। कमदार, बाबा गाॾी तयारु कर, मूंखे कम सां वञिणो ॿाहिरि। हाज़िर बाबल साईं। ठीकु आहे बाबा, हाणे तोखे इजाज़त आहे। पुट, जेसि ताईं इलेक्शन थी वठे तेसि ताईं ॿाहिरि न वञिजां। हा दा, चाचा साईं सही पियो चवे। चाचा साईं, अमजद इहे वॾेरे जा हथ ठोकिया हमला आहिनि, चालबाज़ी आहे माण्हुनि जूं हमदर्दियूं हासिल करण लाइ। जीअं बि हुजे, असां में ताक़त न आहे जो को नुक़सान खणी सघूं या को हर्ज भरे सघूं। चाचा साईं, शिकस्त वॾेरे जो मुक़दर बणिजी चुकी आहे। पाण सोभ्यारा थींदासीं, पाण खे कुझु कोन थींदो। छो थो ज़िद करीं था? तव्हां सां ज़िद न आहे, ज़िद आहे वॾेरे सां। अबा चवंदा आहिनि, जेको मुड़ियो सो जुड़ियो। बिल्कुलु सच आहे, इन में को शक न आहे, पर मां ज़रूर वेंदुसि। अबा पुट, रब पाक साण अथई, असांखे त ॿेली ॾाढो डपु थो लॻे। चाचा दुआ कर, ख़ैर सां खटे ईंदुसि। ॾिस अबा, मुंहिंजो चयो वठि, वेही रह। बसि चाचा, तव्हां परेशान न थियो, मुंहिंजो अलाह निगहबान आहे, पाण खे न को लहर न लोॾो। वॾी ॻाल्हि आहे कमदार, हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, पुलिस अञा ताईं हिकिड़ो माण्हू न आहे ॿुधियो। बाबल, वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे, पुलिस अव्हां जे इशारे ते ईंदी हुई,
पर अलाह जे पुलिस खे अहिड़ी सुठी प्यारे छॾी आहे। दुआ कर कमदार, रुगो हिको दफ़ो चूंडजी अचां। भोतारा साईं, हक़ थींदो, देर आहे अंधेर नाहे। मूंखे बि सब्र आहे, पर अफ़सोस आहे आदम ख़ान जो। भोतारा साईं, तव्हां पाण ई त चवंदा हुयो त नओं रत आहे, हाणे पोइ मयारू छो था ॾियो? पर शुक्र आहे जो आदम ख़ान खे रंड रहण बि न आई। रब सणाई कंदो भोतारा साईं, दिलि हल्की न करियो। नींगर बि नंढा त जुमाणा बि घणा। हाणे छा कजे? बाबल साईं, सुभाणे न परीं इलेक्शन, वर्क जा ॾींहं बि थींदा अची पूरा। पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी बाबल साईं, तव्हां हली घर थोरो आराम करियो, इलेक्शन जी बि तयारी करणी आहे न। तूं सच थो चई। ठीकु आहे, मां हलां थो आराम करणु। तूं हीअं कर, थोरो ॻोठ जी वञी जाइज़ो वठि, ख़बर चार लही आहे। ठीकु आहे? ठीकु आहे बाबल साईं, तव्हां हलो। बाबे ॿुधायो पिए त असां वारे यार खे वॾेरे जी उताक ते फालिज जो अटैक पियो आहे। पर यार इहा सोचण जी ॻाल्हि आहे, उहो उते वियो कीअं ऐं वियो छो? पिरीं लॻे थो इहो असां वटि ईंदो ई वॾेरे जे पघार ते हो। घोट वाह जी बॻीअ ते माना त क़ुर पाक कूड़ ते खयईं। बिल्कुलु सुकनि सां गॾु सावा बि सड़नि, वॾेरो बि सूरनि में आहे। बाबो ॿुधाईंदो आहे त वॾेरे जी निंड फिटल आहे। मां चवंदो आहियां न, अहिड़नि वॾेरनि खे झुकाइण को वॾो मसइलो कोन्हे, रुगो दिलि ॿधणु घुरिजे। हा, ॿी ॻाल्हि, पाण चऊं था न त पीउ ऐं पुट जे विच में इख़्तिलाफ़ात आहिनि, इहो सभु ड्रामो आहे। बिल्कुलु ड्रामो आहे। फायरिंग त वॾो ड्रामो आहे। न सुणा, मूं बि ईअं ई पियो सम्झो, इख़्तिलाफ़ात ऐं फायरिंग ड्रामो आहे। पर बाबा मूंखे ॿुधायो त वॾेरे जो पुटु संदसि हिकु बि नथो ॿुधे। वॾेरे वॾा वस कया आहिनि त संदसि पुटु संदसि नक्शे क़दम ते हले। इन जो मतिलबु त आदम ख़ान असां वांगुरु वॾेरे जो मुख़ालिफ़ आहे। बिल्कुलु। पोइ छा कजे? प्यारा कोशिश करे ॿिन्ही खे हाराइणो आहे। जेकॾहिं हिन महिल माण्हुनि खे चयोसीं त आदम ख़ान खे वोट ॾियो त माण्हू सम्झंदा त माल मिलियो अथनि, बेगुनाह सां ते लानतूं पवंदियूं। सही तो चवीं। नाज़रीन, अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया त कॉर्नर मीटिंग में रस्ते वेंदड़ सूबाई असेंबली जो उम्मीदवार आदम ख़ान मथां कातलाणो हमलो थियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। कॉर्नर मीटिंग में रस्ते वेंदड़ सूबाई असेंबली जो उम्मीदवार आदम ख़ान मथां कातलाणो हमलो थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त 2 हमला आवरनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन अहम इंकशाफ पिण कया आहिनि। गिरफ़्तारी बाबति वधीक तफ़सील मालूम करण लाइ हलूं था असांजे नुमाइंदे ॾांहुं। जी ॿुधायो, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुलु सूबाई असेंबली जे उम्मीदवार आदम ख़ान मथां जंहिं ॾींहुं हमलो थियो उन ॾींहं खां पुलिस अमलदार कोशिश में हुआ त कहिड़े बि तरीक़े सां जवाबदार गिरफ़्तार थियनि। पुलिस जे अचानक इतलान ते हिकु ख़ासि इलाइक़े में रेड कयो, जितां 2 हमले आवर हथियारनि समेत गिरफ़्तार कया विया। हमले आवारनि खां पुछा गुछा कई त हुननि हमले जो इतराफ़ कयो। तंहिंखां पोइ इहो इंकिशाफ पिणु कयो त आदम ख़ान मथां संदसि वालिद अॻूणे MNA यूसुफ ख़ान जे चवण ते हुननि हमलो कयो आहे। जी हाँ, करीमा दी ख़बर पोलिंग जी पोजीशन जी? छा? अच्छा, अलाह खे रखंदो बाबा, अलाह खे रखंदो। हाँ हाँ, ॾिसो, अलाह खे रखंदो। बाबल साईं, तव्हां घबरायो न, तव्हां परेशान न थियो। तव्हां ॾिठो कोन ॻोठ वारनि पाण खे केतिरी इज़त ॾिनी हुई। वोट सभु पंहिंजा ई थींदा बाबल साईं। इलेक्शन अची वई। इलेक्शन अची वई। मां वॾेरो आहियां, वॾेरो। वोट मूंखे ॾिजो, मुंहिंजो पीउ बि वॾेरो आहे, मुंहिंजी बादशाही आहे।
बाबल साईं ज़ुल्म थियो कहर थियो तव्हां इलेक्शन हाराए विया